गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज शहदादपुर में प्रिंसिपल प्रोफेसर जमीला रानी पारां थैलेसमिया जी बीमारी का बचाव बाबत कॉलेज में आगाही सेमिनार जो एहतमाम कयो, जैसे थैलेसमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी के सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल लेक्चर ॾिनो, जंहिं शागिर्दनि खे संदनि सिहत बाबत तफ़सीली आगाही ॾियण बाद न्याणी जो इन पासे ध्यानु छिकायो त थैलेसमिया हिकु मुड़सी बीमारी आहे जंहिंखां बचण जो वाहिद हल निकाह खां अॻु घोट ऐं कुंवार पारां थैलेसमिया जी टेस्ट कराइणु आहे। इन करे अव्हां पंहिंजनि माइटनि समेत सहेलियुनि ताईं न सिर्फ़ु इहो पैगाम पहुचायो बल्कि ख़ैर पाबंद कयो त हू निकाह खां अॻु टेस्ट खे लाज़मी कराइनि। हिन चयो त असीं पाकिस्तान खे फ्री थैलेसमिया ॾिसणु चाहियूं था, जेको तॾहिं मुमकिन आहे जॾहिं टेस्टुनि वारे पैगाम खे आम कंदासीं। इन खां अॻु प्रिंसिपल प्रोफेसर जमीला रानी आयल महिमाननि खे आजाणू पेश करे खेनि गुलदस्ता पेश कया, जॾहिं त थैलेसमिया फाइटर दानिश तुनियो पिणु थैलेसमिया जी बीमारीअ सां मुसलसल 21 सालनि खां जारी वेड़ बाबति पंहिंजो तजुर्बो शेयर कयो। सेमिनार में सभई शागिर्दनि रत अतियो करण जो इरादो पिणु ॾेखारियो। इन मौक़े ते थैलेसमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी जो जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चन्ना ऐं थैलेसमिया कोऑर्डिनेटर आगा राशिद पिणु मौजूदु हुआ।